कृष्ण। असां वियासीं हाणे कीर्तन करण दुर्ग में, संगत के ॾाढो आनंद आयो। सिंधी समाज असांजी चवन पिया सिंधी भाषा में असां कथा ॿुधी आहे त हाणे लॻे थो भागवत ॿुधी आहे, ईअं पतो ई न पवंदो कहिड़ी कहिड़ी कथाऊं। वरी असां सूरत गुजरात में वियासीं, उते ॾाढा प्यारा संत महात्मा असांजी प्यारी हिकिड़ी दीदी जन वृंदावन वारी उते सेवा कंदा आहिनि, सतनाम साक्षी में श्री कृष्णा दीदी। चओ वाहिगुरु, उन्हनि हिकिड़ी सची घटना ॿुधाई, वो लिखियल है उन्हनि में ग्रंथनि में। हिन ज़माने जी ध्यान ॾेई ॿुधिजो भाई, ॾाढी प्यारी घटना, ध्यान ॾेई ॿुधिजो। बंबई महाराष्ट्र जा हिकिड़ा वॾा सेठ जौहरी, हीरा जवाहरात जो कम करण वारा, ध्यान ॾिजो, उन्हनि खे साध संगत जी ब्लड कैंसर थी वई और पैसो एतिरो कमायो हो कि छा चइजे। बॉम्बे जी वॾी वॾी हॉस्पिटल में उन्हनि चेक करायो त चयूं बस महाराज 15 ॾींहं बाक़ी जीवन अथव, जेको करणो अथव करे वठो। असां चाहियूं त तव्हां पैसा खूब कमाए था सघूं, लेकिन सभु करे ॾिठो आहे, सभु टेस्ट थी विया, सभु तरीक़ा थी विया, हाणे तव्हां बस प्रभुअ खे यादि कयो, 15 ॾींहं बाक़ी अथव। वैराग लॻी वियो। वैराग छा लॻी वियो? भव जे करे माण्हू सिधो थींदो आहे, टेड़ी अंगुली असां घी निकिरंदो आहे न। असां कहिड़े धुन में वेठा आहियूं? अरे असां त जीअंदासीं, ईअं थोरी न, 100 साल त वेंदासीं, 80 बि वेंदासीं, त अञा त टाइम आहे न, अञा अधु ज़िंदगी आहे। जेके 80 पहुचा आहिनि उन्हनि खे बि लॻे थो त अञा 20 पोइते आहियूं, 100 पार बि त वञी था सघूं। सभु इन धुन में जीअनि था, कोई भॼन नथो करे। केॾी महिल त लॻंदो आहे प्रवचन बि बंदि करे छॾिजे, सही में जाते सॾु कयो बसि राम नाम जी धुन ई लॻाइजे, सचो सौदो थिए। केतिरी मगज मारी कजे माण्हू खे, केतिरा मथा भंजन ॿुधायो। हिकिड़े कंहिं विद्वान ॾाढी बढ़िया ॻाल्हि थी, प्रवचन सभु थी चुका आहिनि, बसि प्रवचन ॾाढा थी चुका आहिनि, बसि हाणे अमल करण जी देर आहे की न भाई। त बॉम्बे जा जौहरी, सची घटना तो हिन ज़माने जी, वधीक साल न थिया अथव भाई, हरे राम। त उन्हनि खे ब्लड कैंसर थी वई, 15 ॾींहं बाक़ी त उन्हनि अरबे रुपया, करोड़े रुपया न, उन्हनि वटि अरबे रुपया, उन्हनि छा कयो, काफ़ी लखे करोड़ रुपया कया ऐं चयूं हाणे असां ॿुधो आहे कि काशीअ में जेके मरंदा आहिनि उनखे मुक्ति मिलंदी आहे। शास्त्रनि में लिखियल अथव, कांची, मथुरा, हा न, ऐं तव्हांजो द्वारिका, हरिद्वार, मायापुरी, हरिद्वार खे मायापुरी चवंदा, त इहे 7 नगर लिखियल आहिनि जंहिंमें मुक्ति मिलंदी आहे। अयोध्या, मथुरा, काशी, उज्जैन, त इहे इन्हनि में मुक्ति मिलंदी आहे। काशीअ में त अति प्रसिद्ध आहे, उते त कई माण्हू जा कन मरण महिल मथे थी वेंदा आहिनि। शिव भॻवान कन पकड़े करे अंत समय चवंदा आहिनि, प्यारा राम बोल, तव्हां छो था चओ राम? तव्हां त साक्षात पहुतल आहियो, ब्रह्म ज्ञानी आहियो सभु। राम नाम त पापी माण्हू चवंदा आहिनि। हरे राम, हे हरि, बसि एतिरो ई त कमु आहे। हाणे उनखे वैराग लॻो, काफ़ी लखे करोड़े रुपया खणी करे हली वियो काशीअ में कि मरते मरते दान कयां, धन जो दान थिए, ऐं ॿियो मरंदुमि काशीअ में त मुक्ति मिलंदी। ट्रेन में चढ़ियो, जेॾी महिल ट्रेन हले पई त हिकिड़े दोस्त सां मुलाक़ात थी। चओ जय श्री कृष्ण। दोस्त न, माफ़ कजो, दोस्त ठही वियो हिकिड़ो ॿियो वापारी, सूरत गुजरात जो, जाॾे असां वियासीं। उन सां परिचय थियो, भाई तूं काॾे थो वञे? मां वञा थो पियो काशी, उते इहा ॻाल्हि आहे, ब्लड कैंसर थी वई आहे ऐं डॉक्टरनि चयो आहे 15 ॾींहं बाक़ी, तंहिंजे करे उते वञी करे अंत समय 15 ॾींहं गुज़ारींदुमि। हाणे सूरत गुजरात वारो जेको सेठ हो, हाल हवाल ओड़ींदे उन चयईंसि, मां बि त हीरनि जो वापारी आहियां, मां बि इहो ई वापार कंदो आहियां, तव्हां सां मिली करे ख़ुशी त थी, पर दुख बि थियो कि तव्हांखे तकलीफ़ आहे। साईं, मुंहिंजा मित्र, मुंहिंजा भाउ, मां हिकिड़ो निवेदन कयां, कहिड़ो, मूंसां गॾु तव्हां गुजरात में रहो हिकु ॾींहुं केवल। छो, छाजे करे? त चयूं गुजरात में खाइण पीअण वारा जेके आइटम आहिनि महाराज, उहे पूरे देश में अहिड़ा न मिलंदा आहिनि। चई असां मरूं था, हिते 15 ॾींहं बचिया आहिनि, तव्हांखे खाइण पीअण जी थी लॻे पई। जंहिंजे गले में फांसी लॻल पई आहे उनखे ढोकलाऊं इडलियूं वणंदियूं, इहे सभु।
हाँ उनखे त चांवर बि ले दे करे गले जे अंदर करणा पवंदा आहिनि महाराज असांखे माफ़ी ॾियो चई ॾिसो वञो त उअं ई था 15 ॾींहं बाक़ी अथव तमन्ना रहिजी वञे खाई पी वञो बढ़िया पोइ त 15 ॾींहं त अथव न उते ई रहंदो हिकु ॾींहं जी त ॻाल्हि आहे चई मां कन पकड़िया भैया परेशान न कयो मूंखे बाक़ी जीअं हरीअ जी इच्छा जिंदा रहियासीं त मिलंदासीं त उन चवणु न मञियो बॉम्बे वारे सूरत वारे जो त दीदी जन ॿुधायो में हिकिड़ी कहावत अथव कि गुजरात सूरत में ध्यान ॾेई ॿुधजो कि सूरत की मां मरण नसीबा वाला ना मलण यानी गुजराती भाषा में कि सूरत में खाइण पीअण अहिड़ा टेस्टी कई तरह जा व्यंजन आहिनि कि सूरत में खाइण पीअण ऐं काशीअ में मरण नसीबनि वारे खे मलण यानी मिलंदो आहे सम्झो था इहा कहावत है दीदी जन मूंखे लॻो बि हिकु टाइम खाऊं पिया त 8 तरह जी भाॼियूं पिया खाराइनि ढोढो अलॻि त पराठो अलॻि त फुल्को अलॻि ॾुध अलॻि त ॾही अलॻि त खीरणी अलॻि पहिरियों 4 भाॼियूं अचनि पियूं असां पिया चऊं बसि एतिरो ई थींदो पोइ 5 भाॼियूं वरी धीरे धीरे ॿी पई अचनि असांजा महराज स्वामी हलिया उहे त चई मुंहिंजो डाइजेशन ई बिगड़ी वियो हालत ख़राब थी मां जीवन में कॾहिं अहिड़ी रोटी न खाधी आहे 8 भाॼियूं था खाराइनि उहो लिकी पियो पए दरवाजा बंदि करे मां हथ थो जोड़ियां हाली न खारायो मूंखे चओ हरे राम वरी 3 घंटा थियनि त चवनि हलो मंझंदि जी रोटी खाओ मैं भाई प्राणनि ते दया कयो असां ते चओ हरे राम वरी शाम जो चवनि कार में वञो हिते आइटम मिलंदो अथव हीअ आइस्क्रीम खाई अचो हितां हे खाई अचो हिते मिल्क शेक हिते ई मिलंदो अथव पूरे देश में सूरत में त हाणे सूरत मां जमण काशी मां मरण नसीबा वाला ना मलण सेठ जी न मञो चई भैया मौत सिर ते सवार आहे काशी हली हाणे मज़े जी ॻाल्हि ॿुधिजो सेठ जी काशी विया कहिड़ा सेठ बॉम्बे वारा हा न जंहिंखे ब्लड कैंसर हुई उन्हनि खूब दान कयो महाराज एॾो दान कयो एॾो दान कयो एॾो दान कयो सभु लुटाए छॾियो केवल पंहिंजे गुजरान जेतिरो सादो मरण वारे खे वधीक सुख भोग न वणंदा आहिनि सभु दान करे छॾियो हल्को ईअं हरी सब्जी खाए बुख कढे ऐं ईअं कंदे कंदे उनखे 15 ॾींहं गुज़री विया कंदे कंदे 20 ॾींहं गुज़री विया कंदे कंदे महीनो गुज़री वियो हैरान थियो हा हिकु बार वियो हॉस्पिटल में वञी करे वरी सां सभु चेकअप कराई पूरी रिपोर्ट नेगेटिव अची वई तोखे त कुझु कोन्हे भैया ही पागल थिया हो 15 ॾींहं डॉक्टर चयो चई भैया वो पहिरियों जी रिपोर्ट भी सही आहे पर हाणे जी रिपोर्ट भी ग़लति न आहे विश्वास न आयो वरी ॿिए हॉस्पिटल में वियो उते ठीक सां चेक कराई सभु रिपोर्ट बिल्कुलु नॉर्मल कैंसर नेगेटिव कोई कैंसर कोन्हे महाराज हाणे त गदगद थी वियो हाँ ॾाढो ख़ुशि थियण लॻो थोरा ॾींहं उते गुज़ारे हाणे चई जॾहिं हाणे कैंसर लही वई आहे हाँ त हाणे वञिजे उन पंहिंजे हट ते वेहिजे हीरा मोती संभालजनि हाँ पुट पोटरा संभालजनि हाणे त बची विया न भाई भजन त मरण जे लाइ हो जीअण जे लाइ भजन थोड़ी आहे जीअण जे लाइ त भोग आहिनि न भजन त मरण जे लाइ आहे कि न बढ़िया हा चओ था तव्हां बि संत महात्मा पागल आहिनि चवनि था जन्म जन्म वठी अचूं भजन कयूं उहे सभु पागल आहिनि वीचारा हे हरी मत वैया फेरी हाणे बॉम्बे वारा सेठ वापसि हलिया साध संगत जी जीअं वापसि आया त मोबाइल लगायूं उनखे सूरत वारे सेठ खे चई भैया वाधायूं हुजे कहिड़ी चई सभु रिपोर्ट नॉर्मल नो कैंसर पोइ चई मां वापसि थो अचां चई मुरबी सेठ मुंहिंजा दोस्त हाणे त हिकु ॾींहुं रुकी पओ भाई सूरत में हा चई यार तूं चए थो त हाणे मां पक रुकंदुमि लेकिन केवल हिकु ॾींहुं वरी वापसि वेंदुमि पुट पोटनि खे ॾिसणो आहे धंधा पाणी ॾिसणा आहिनि छोरनि भेदा ठीकु कयो आहे या ऊंधी मंजी त न कई आहे हा अलाए घणियूं उधारियूं ॾिनियूं सभु ॾिसां वरी ख़रीदी वर्दी बि ॾिसणी आहे हिकु ॾींहुं भाई गुजरात ठीकु आहे हिकु ॾींहुं सूरत में लथो चओ हरी राम महाराज सूरत में लथो सनानु पाणी करे पहिरियों विया ढोकला खाइण सूरत जा करंज ढोकला जेके हूंदा आहिनि स्पंज पाणीअ वांगुरु उन खां पोइ वरी सोडा पीअनि वरी थधो पीअनि वरी गरम खाधऊं वरी हे खाधऊं हे खाई की बढ़िया सॼो ॾींहुं अलॻि अलॻि आइटम वैरायटी खाईंदा रहिया पूरा खाई करे तृप्त थिया बढ़िया चूरन वूरन खाई जूस पी करे गदगद थी हाल हवाल ओढ़ियूं ऐं राति जो विश्राम कयूं सुबुह जो बॉम्बे वारा सेठ गुज़ारिया चोलो छॾिया सूरत में चो हरे कृष्ण हे हरे हरे नारायण हरे गोविंद
ध्यान ॾियो साथ संगत जी। ये कहानी ते कहानी के चइजे सच्ची घटना या ते पूरी थी वई। हाणे मां पुछो मान उन्हनि संतन को दीदी हाणे मूंखे ॿुधायो त इन जो राज छा आहे कथा जो। कि जॾहिं हो वियो काशीअ में, काशीअ में मरिया तो उनखे मुक्ति मिले हा। 15 ॾींहं डॉक्टरनि चयो पर 3-4 महीना हली वियो, वरी वापसि अची वियो। हा त इन जो मतिलबु छा आहे त चई भैया मां बि उन्हनि संतनि को पुछियो, उहा एडी दीदी उन्हनि सां केॾी आहे, स्वामी राम सुखदास महाराज जन जे गोद में वेठी आहे, डोंगरे जी महाराज, इन्हनि संतनि जो संग कयूं, उपनिषदनि जो पढ़ाई, डॉक्टर थी करे उन्हनि खे वैराग लॻो त भक्ति मार्ग में हलिया। उपनिषद ग्रंथ वेद संस्कृत जी आचार्य, संतनि खे बि संस्कृत सेखारी आहे उन्हनि। चओ हरि राम। त उन्हनि ॿुधायो, ॾाढी प्यारी ॻाल्हि ॿुधाई त ॾिसो भाई असां संतनि को पुछियोसीं, उन्हनि महात्माउनि को, ब्रह्मज्ञानी संतनि को कि इन जो रहस्य छा आहे त चयऊं भक्तिअ में उहा शक्ति आहे, कर्मनि में न आहे, पुण्यनि में न आहे, कर्म कांड में न आहे, यादि रखिजो, लेकिन भगवान जे नाम में आहे कि प्रारब्ध बदिलजी वेंदो आहे, प्रारब्ध बदिलजी वेंदो आहे। काशी में रहण जे लाइ शिव भगवान कृपा कई, हुनजी बीमारी दूर कई, वो स्वस्थ थियो त हुनजो उत्तरदायित्व कहिड़ो, काशी में रही भजन करे न बाक़ी जीवन जेको आहे। लेकिन न, भगवान जंहिं उपकार कयो, जंहिं जिंदगी ॾिनी, उनजो त्याग करियो, सुखनि भोगनि जी तरफ़ हलियो त हुनजो प्रारब्ध बदिलजी वियो। साथ संगत भोगनि में आयो, खाइण पीअण में आयो, उन खां पोइ अञा ॿी यात्रा हुई दुकानदारीअ वारी, पोइ कमाई करे वञी करे वरी उहो ई कमु करे। लेकिन अगर कोई सच्चो माण्हू हुजे हा न त पोइ काशी में भक्ति ही करे, भजन ही करे कि तेरा तुझको अर्पण। आहा